ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। वॾी वज़ीर मुराद अली शाह कचे में ऑपरेशन तेज़ करण ऐं टेक्नोलॉजी जो इस्तेमाल करण जी हिदायत करे छॾी। वॾी वज़ीर मुराद अली शाह शिकारपुर कशमोर कचे में पुलिस पिकेट्स क़ाइमु करण जो हुकुम ॾेई छॾियो। वॾी वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां स्ट्रीट क्राइम ख़िलाफ़ बतरफ़ी कार्रवाई करण जो फ़ैसिलो। सिंध काबीना पारां चोरी जो सामान ख़रीद कंदड़ बाज़ारुनि में कार्रवाई करण जो फ़ैसिलो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। वॾी वज़ीर मुराद अली शाह कचे में ऑपरेशन तेज़ करण ऐं टेक्नोलॉजी जो इस्तेमाल करण जी हिदायत करे छॾी। वॾी वज़ीर मुराद अली शाह शिकारपुर ऐं कशमोर कचे में पुलिस पिकेट्स क़ाइमु करण जो हुकुम ॾेई छॾियो। वॾी वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां स्ट्रीट क्राइम ख़िलाफ़ बतरफ़ी कार्रवाई करण जो फ़ैसिलो। सिंध काबीना पारां चोरी जो सामान ख़रीद कंदड़ बाज़ारुनि में कार्रवाई करण जो फ़ैसिलो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।